जे सदर रजब तैयब अर्दगान जी वजीर आजम शहबाज शरीफ सां मुलाकात। वजीर आजम हाउस आमद ते तुर्किया जे सदर के गार्ड ऑफ ऑनर पेश। 21 तोपुन जी सलामी ॾिनी वई। हवाई फौज तरफ़ां शानदार फ्लाई पास्ट जो मुज़ाहिरो। वजीर आजम शहबाज शरीफ जो चवणु आहे त रजब तैयब अर्दगान सियासी बसीरत रखंदड़ सियासतदान आहे। सदर अर्दगान जी क़यादत में पाक तुर्क लाॻापा मज़बूत थी रहिया आहिनि। फौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपीलुनि जी ॿुधणी 18 फरवरी ताईं मुलतवी। बरतानिया में कोर्ट मार्शल फौजी ऑफिसर न पर हाई कोर्ट तर्ज़ ते मुक़ररु थींदड़ जज कंदा आहिनि। कमांडिंग ऑफिसर रुगो संजीदा नोयत जो केस हुअण ते केस आज़ाद फोरम खे मुंतक़िल करे सघे थो। वकील सलमान अकरम राजा 9 मई ते हद कई वई। हाणे तव्हां खे बुनियादी हक़ यादि आया आहिनि। मुनिया बरतानवी कानून त पंहिंजे डिसिप्लिन बाबति आहे। मौजूदा केस में त ॾोहो आम शहरनि कयो आहे। शहरनि ते कीअं लागू करे सघिजे थो, असांखे पंहिंजो कानून ॾिसणो आहे। बरतानिया जो न उहो गैर ज़रूरी बहस आहे। वक़्तु ज़ाया न करणु घुरिजे। जस्टिस अमीनुद्दीन खान ॿुधणी हेठि अपीलुनि में कालदम शिकूं बहाल करण जी अपील कई वई आहे। कानून जी शिकनि खे ॾिसणो आहे त आलमी कानूननि खे ॾिसणो पवंदो। जस्टिस मुसरत इलाही केस में असुलु सवाल आहे त मौजूदा निज़ाम तहत सिविलियन जो कोर्ट मार्शल थी सघे थो या न। जस्टिस जमाल मंदुकिन सुप्रीम कोर्ट में 9 जजनि जे कसम खणण वारी तक़रीब मुलतवी। 9 जजनि जे कसम खणण वारी तक़रीब हाणे जुमे ॾींहुं थींदी। चीफ जस्टिस यहया आफरीदी जी सदारत में बरुकनी बेंच जी काज़ लिस्ट रद्द। वफाकी गृह वज़ीर मोहसिन नकवी तरफ़ां कराची जे इलाइक़े नाज़िमाबाद में नए पासपोर्ट ऑफिस जो इफ्तिताह। पासपोर्ट ऑफिस 3 शिफ्टनि में कमु कंदी। शहरी 24 कलाक पासपोर्ट ठाराए सघंदा। वफाकी गृह वज़ीर तरफ़ां कोस्ट गार्ड हेडक्वार्टर जो बि दौरो। ईरान वेंदड़ पांधीअड़नि लाइ ॿेड़ी सर्विस शुरू करण जो बाबति बि प्लान तलब। स्मगलिंग ऐं मंशियात जे ख़ात्मे लाइ ऑपरेशन तेज़ करण जी हिदायत। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां रूसी सदर व्लादिमीर पुतिन ऐं यूक्रेन जे सदर सां टेलीफोन ते राब्तो। अमरीकी इख्तियारनि खे यूक्रेन में जंग जे ख़ात्मे लाइ ॻाल्हियूं शुरू करण जो हुकुम। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त रूस ऐं यूक्रेन जे सदर जंगबंदी लाइ ॻाल्हियूं शुरू करण ते इतफ़ाक़ कयो आहे। संदसि सदर पुतिन सां मुलाक़ात सऊदी अरब में थी। मदे जी वेझो कार इल्ज़ाम हेठि नौजवान क़त्ल, नारी ज़ख़्मी, जवाबदार गिरफ़्तार। जवाबदार सलीम भेण खे गोलियूं हणी ज़ख़्मी करण खां पोइ नौजवान खे क़त्ल करे छॾियो। टंडेजाम में शादी जी तक़रीब दौरान फायरिंग में ज़ख़्मी नौजवान फौत। सखी वहाब टाउन में ज़ख़्मी इसरार पठान दम ॾेई छॾियो। गढ़ी असर वेझो ज़रई नौजवान जो लाश हथ। फोती जे ठुल वासी नौजवान जय कुमार तो सुञाणप। किपरे मां पेट्रोल पंप जो मुलाज़िम मुबैना तौर अगवा। वारसनि जो औरतुनि ऐं ॿारनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ॻोठाणनि जो चवणु आहे त हथियारबंद नौजवान शाहनवाज़ सोलंकी खे अगवा करे विया आहिनि। पुलिस नौजवान जी बाज़ियाबीअ लाइ के बि क़दम न खणी रही आहे।